अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुपर 30 में भली कार आऊं आहियां दुआ वठो। कोरंगी जे इलाइक़े मेहरान टाउन में पसंदि जो परणो कंदड़ KPA वासी जोड़े खे क़त्ल कयो वियो। निज़ामुद्दीन भुट्टो जी रिपोर्ट मूजिब हथियारबंदनि फायरिंग करे किरन ऐं बिस्मिल ख़ान खे क़त्ल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नारी जे वारसनि फायरिंग करे ज़ाल मुड़ुस खे क़त्ल करे छॾियो। कराची जे बफर ज़ोन वारे इलाइक़े में फायरिंग सबबि ज़ख़्मी थियल 7 वरियनि जी नीगरी अस्पताल में फ़ौत थी वई। रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त मारिजी वियल नीगरी जी सुञाणप मरियम साक़िब जे नाले सां थी आहे। SSP सेंट्रल वाक़िए जी जांच लाइ 4 रुकनी जांच टीम जोड़े छॾी आहे। कराची में मोबाइल चोरी के इल्ज़ाम में सिक्योरिटी गार्ड ते बदतरीन तशद्दुद वारे वाक़े बाद गुलिस्तानी चौहर पुलिस मुतासिर नौजवान की फरियाद ते मुलविस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। रिपोर्ट मूजिब सिक्योरिटी कंपनी मैनेजर ऐं ॿियनि जवाबदारनि पुलिस जा हथ ॿधी सख़्त तशद्दुद कयो। बाक़ी जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल भी थी हुई। पुलिस ॿुधायो त गिरफ़्तार जे दौरान जवाबदारनि सरकारी कम में भी मुदाख़लत कई। कराची के निजी अस्पताल में डॉक्टरनि की मुबैना गफ़लत सबब शहरी मोहम्मद आसिफ शेख फ़ौत थी वियो। संदसि वारसनि पारां एहतजाज करे कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। रिपोर्ट मूजिब फ़ौती शख़्स जे वारसनि जो चवणु आहे त निजी अस्पताल में डॉक्टर बिना टेस्टनि जे मरीज़ खे इंजेक्शन हयो जंहिं सबबि हू फ़ौत थी वियो आहे। वाक़िए जो नोटिस वठी डॉक्टर ऐं अस्पताल मालिक ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। दादू सां तालुक़ रखंदड़ नौजवान मुमताज़ अली ऐं नारी कौसर पसंद जे पढ़ने लाइ कराची जे सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। रिपोर्ट मूजिब दरख़्वास्त कंदड़ नारी कौसर ॿुधायो त हिन पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां मुमताज़ अली सां शादी कई। माइट अगवा जो कूड़ो केस दाख़िल करे परेशान पिया कनि। नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हैदराबाद भरसा लतीफ़ाबाद में बेरोज़गारी का तंग थी नौजवान मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छॾियो। शबीर अबड़ू की रिपोर्ट मूजिब यूनिट नंबर 10 जे मुजाहिद कॉलोनी में घर मां 24 वरियनि जे फरमान जो फाहो खाधल लाश मिलियो। वारसनि ॿुधायो त नौजवान बेरोज़गारी का तंग अची आपघात कयो आहे। इन करे हू मामले बाबति कार्रवाई नथा करणु चाहिनि। रेती भरसा सादिकाबाद KLP रोड ते हादसे सबब औरत फ़ौत थी वई ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रिपोर्ट मूजिब तेज़ रफ़्तार बस साइकिल के बचाइण लाइ ब्रेक लगाई त बस में वेठल औरत किरी पई। फ़ौत थी वई छॾे त फ़ौती औरत जी धीअ समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फ़ौती औरत जो मर्द ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़िए बाद फ़ौती औरत जे घर में कोहराम अची वियो। हाला भरसा ॻोठ सुल्तान फराश में 5 महीना अॻु पुरिस्ता नमूने घर अंदर फ़ौत थियल बेवा औरत जी अजीब ख़ातू ज़ालम मुख्तियार फराश जे क़त्ल जो इंकशाफ बाद अदालती हुकूमत मेडिकल बोर्ड जोड़ियो वियो। शोहेब खोखर की रिपोर्ट मूजिब मेडिकल बोर्ड जा मेंबर पारां पुलिस सां गॾु मक़ामी क़ब्रिस्तान पहुची क़बर कुशाई वारो अमल शुरू कयो वियो। संदसि चवणु हो त डॉक्टर क़बर कुशाई बाद जुज़ा हासिल करे चकास लेबॉरेटरी खे उमाणींदा। फ़ौती औरत जे भाउ जी फरियाद ते दाख़िल केस में जवाबदार अहमद फराश अॻु ई गिरफ़्तार थियल आहे। सामारे भरसा ॻोठ मसू कलरो में मुबैना तौर आपघात की कोशिश कंदड़ 2 भाइरनि जी माउ फ़ौत थी वई। लालबख्श ख़ासकेदी की रिपोर्ट मूजिब मुबैना तौर आपघात कंदड़ औरत प्रेमी ज़ाल तीजो कोहली जे वालिद इल्ज़ाम मणींदे चयो आहे त संदसि धीअ खे मुड़ुस क़त्ल कयो आहे। वाक़िए जी जांच कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नओं अमरोड भरसा वाह में ॿुड़ी फ़ौत थियल नौजवान शहबाज़ दर जो लाश अञा ताईं हथ न आयो। वारसनि पारां ज़िला इंतज़ामिया खां लाश की ॻोल्हा में मदद की अपील कई वई। रिपोर्ट मूजिब नौजवान अॼु सुबुह वाह में ॿुड़ी फ़ौत थी वियो। वारसनि इलाइक़े वासियुनि पारां संदसि लाश जी ॻोल्हा कई पई वञे। वारस आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त रेस्क्यू टीमूं उमाणे लाश जी ॻोल्हा में मदद कई वञे। मोहब्बत देरो जतोई में हथियारबंद पेट्रोल पंप तां खेस रक़म खणी फरार थी विया आहिनि। मुख्तियार साल की रिपोर्ट मूजिब पंप अमले ॿुधायो त हथियारबंद जवाबदार पेट्रोल भराइण बाद कैशियर खां लखे रुपए जी फुर करे फरार थी विया। पंप मालिक पारां वाक़िए की जांच कराइण जो मुतालबो कयो वियो।
नवाबशाह में स्टूडेंट यूनियन ऐं सोशल वर्करनि पारां मेडिकल टेस्ट जो पेपर आउट थियण ऐं पंहिंजा नवाज़ी ख़िलाफ़ सलमान कीरियो जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। इम्तियाज़ कीरियो जी रिपोर्ट मूजिबि मुज़ाहिरीन जो चवणो हो त 5 ॾींहं अॻु नवाबशाह में शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि खां वरितल मेडिकल टेस्ट जो पेपर वक़्त खां अॻु आउट कयो वियो हो। शागिर्दनि मुतालबो कयो आहे त मामले जी जांच कराए मेरिट कंदड़ शागिर्दनि सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। खरड़ा शहर ऐं भरपासे में चोरी फुरनि जूं वारदातूं वधी वञण सबबि रहवासी सख़्त परेशानीअ जो शिकार थी विया। मोहम्मद यासीन जावरी जी रिपोर्ट मूजिबि इलाइक़े वासियुनि ॿुधायो त कुझु ॾींहं अंदरि शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि तां सोलर प्लेटूं चोरी ऐं हिकु मोटरसाइकिल फुर कई वई। गुज़िरियल राति चोर प्यारो खाला शरी जे घर खे घाट हणी समूरो सामान खणी विया आहिनि। रहवासी नाला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणल इलाइक़े में बदअमनी जो नोटिस वठी अमन अमान क़ाइमु कयो वञे। अगड़ा में सेबको पारां बिजली चोरी ऐं बकायनि जी उगाड़ीअ लाइ कार्रवाई करे 7 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। रिपोर्ट मूजिबि सेबको अमले शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी केतिरा ई गैर क़ानूनी कनेक्शन काटे छॾिया। नवीद कल्होड़ो, दिलबर बुद्ध, शौकत अब्बासी, हुसैन बख्श, टालपुर, अब्दुल अज़ीज़ आरई लियाकत जिस्कानी ते बिजली चोरी ऐं बकायनि बाबति केस दाख़िल कया विया। हिकु महीनो अॻु कराची मां पुरिस्ता नमूने गुम थियल 3 पोरियर बाज़ियाती घर पहुची विया। राणा कमर समान जी रिपोर्ट मूजिबि पोरियर राशिद शहर, कुर्ब अली शहर, सादत शहर खांगी कंपनीअ में कमु कंदा हुआ। खेनि अगवा करण बाद सोराब ॻोठ वेझो छॾियो वियो। नौजवान जी बाज़ियाबी त गुज़िरियल ॾींहुं पका चांग में शटर बंदि हड़ताल कई वई। दादू में बिजली चोरी के खिलाफ ऑपरेशन दौरान 8 ॼणनि खिलाफ केस दाख़िल करे 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। इशफाक मलिक जी रिपोर्ट मूजिबि एसएसपी दादू जो चवणु आहे त सेबको अमलदारनि जे फरियाद ते बिजली चोरी कंदड़नि खिलाफ इलेक्ट्रिक एक्ट तहत केस दाख़िल कया विया आहिनि। 2 ॼणनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। उमरकोट में 2 यूनियन काउंसिलर जा डीफंड थियण 37 लाख रुपया निकिरी विया। जांच लाइ एंटी करप्शन खे दरख़्वास्त ॾिनी वई आहे। सुहेल कुंबर जी रिपोर्ट मूजिबि यूसी चेयरमैन दरख़्वास्त में ॼाणायो त यूसी साबू ऐं छाछरो एट गुलाम हैदर शाह जा 37 लाख गैर क़ानूनी तौर कढाया विया आहिनि। संदन चवणो त यूसी सेक्रेटरीज़ ऐं ट्रांसेक्शन ऑफिसर मिली भगत करे करप्शन कई आहे। जांच लाइ वधीक नोटिस जारी कया विया आहिनि। मदेजी में 10हीं क्लास जो शागिर्द पुरिस्ता नमूने गुम थी वियो। वारसनि पारां संदसि ॻोल्हा में मदद जी अपील कई वई। रिपोर्ट मूजिबि ॻोठ गाए जा वासी 16 वरियनि जो नीगर मुदस्सिर पुटु नामाबलो गुम थी वियो। संदसि वारसनि जो चवणु आहे त पुटु स्कूल वियो त वापसि घर नाहे मोटियो। ॻोल्हा बावजूदि संदसि को बि पतो न पइजी सघियो आहे। आला इख़्तियारनि पारां संदसि ॻोल्हा में मदद करे पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। जेकबाबाद में हथियारबंदनि क़ौमी शाहराह ते गाॾियुनि खे रोके मुसाफ़िरनि ऐं ड्राइवरनि खां फुर करे फरार थी विया। रिपोर्ट मूजिबि फुर दौरान मुज़ाहमत करण ते ॾोहारनि मज़दा गाॾीअ जा शीशा तोड़े छॾिया। वाक़िए दौरान ॾोहारनि जे डप खां वापसि मोटंदड़ हिकु गाॾी खाईअ में किरी पई। मुतासिर माण्हुनि पारां वाक़िए जो नोटिस वठी फुर कयल सामान वापसि करण जो मुतालबो कयो वियो। जाती जे रहवासियुनि पारां कुझु ॾींहं तंजे आदम में क़त्ल कयल अफ़ज़ल लुंड जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुलाम मुस्तफ़ा शाह जी रिपोर्ट मूजिबि एहतजाज कंदड़ सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि जो चवणो हो त पुलिस जी लापरवाही सबबि मक़तूल अफ़ज़ल लुंड जे जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो वियो। आला इख़्तियारनि पारां नोटिस वठी जवाबदार खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ओस्मान शाह हुड़ी अदालत में वर्कशॉप वासी ज़हरा मला नदी मला सां पसंदि जो परणो करे वरितो आहे। रिपोर्ट मूजिबि परणो कंदड़ नारी ॿुधायो त संदसि माइट कार इल्ज़ाम मड़े क़त्ल करणु चाहिनि था। आला इख़्तियारनि पारां वाक़िए जो नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मीरपुर साखिरो में जीएसएन महाज जे सॾ ते शहरनि पारां शहीद अफ़ज़ल लुंड जे कातिलनि खे गिरफ़्तार मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणियो वियो। जावेद पलेचू जी रिपोर्ट मूजिबि मुज़ाहिरीन जो चवणो हो त अफ़ज़ल लुंड खे सरियाम गोलियूं हणी क़त्ल कयो वियो पर संदसि जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो वियो। नई प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराइण लाइ संजीदा क़दम खयां विया आहिनि। मुज़ाहिरीन मुतालबो कयो आहे त क़त्ल जे जवाबदार खे गिरफ़्तार करे मासूम निगरी प्रिया खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे।
थारूशाह बरसा मञण जे स्कूल में लेडी टीचर सहर मेमण पारां ज्वाइनिंग बाद स्कूल न अचण ते हेड मास्टर पारां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो। अली अकबर उजड़ जी रिपोर्ट मूजिब स्कूल जी हेड मास्टर ॿुधायो त ॼाणायल IBS टेस्ट पास मास्तराणी स्कूल नथी अचे, जंहिं सबब ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। नोटिस वरितो वञे। रते दिरो वेझो ॻोठ बडू यारो ऐं रोशन चलबाणी जे वासन पारां रस्तो न हुजण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नओं दिरो रोड ते धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त 3 महीननि खां पुल ढही पई आहे, जे सबब 8 खां वधीक ॻोठाणनि जो पाण में ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। मरीज़नि खे अस्पताल पहुचाइण समेत ॿियूं ॾुखियायूं पेश अचनि थियूं त हर वठी रस्तो बहाल करायो वञे। नबीसर जे जोगी पाड़े में शादी ते आयल नौजवान वीरू जोगी ॻोठ ईंदे चुंगची रिक्शा मां किरी बेहोश थी वियो। खेसि तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शमन सराज जी रिपोर्ट मूजिब नौजवान जी शलवार रिक्शा जी चेन में फासण सबब नौजवान किरी बेहोश थी वियो। इलाइक़े वासियुनि खेसि तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। लाड़काणे में रिक्शा यूनियन पारां LPG गैस महांगाई अघ ते विकिरो कंदड़नि दुकानदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन जो चवणु हो त दुकानदार डीलर LPG गैस महांगी कई आहे, विकिरो करे रहिया आहिनि। सभिनी ख़िलाफ़ नोटिस वठी पेश ईंदड़ परेशानियुनि खां आजो कयो वञे। लाड़काणे जे मुराद पहाड़ मोहल्ले वासी पोरियत अब्दुल लतीफ़ पंवर पुटनि सां गॾिजी संदसि भाइटे जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट मूजिब इल्ज़ाम हणींदे चयो वियो त संदन भाइटियो मोहम्मद अली पंवर प्लाट ते कब्ज़ो करे अधु प्लाट विकिरो बि करे छॾियो आहे। संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बावजूद पुलिस खेसि गिरफ़्तार नथी करे वाक़िए जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। गढ़ी हसन जे सिरकी मोहल्ले वासी मिस्किन पोरियत मोहम्मद जाफ़र बुर्ड़ो पारां ॿाड़ीअ जी बहितर इलाज लाइ मदद जी अपील कई वई आहे। मोहम्मद मूसा सरकी जी रिपोर्ट मूजिब पोरियत जो चवणु हो त गुरबत सबबु हू पंहिंजे 4 वरनि जो पुटु अहमद जो इलाज नथो कराए सघे। नीगर जे वालिद ऐं अमल आला इख्तियारनि ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त संदन मदद करे ॿाड़ीअ जी हयाती बचाइण में मदद कई वञे। बेरिया रोड में सेप्को टीम ऐं वाबजा पारां बिजली चोरी कंदड़नि ख़िलाफ़ क्रैक डाउन करे गैर क़ानूनी कनेक्शन काटिया विया। ओज़ेर चौहान जी रिपोर्ट मूजिब ASTO जी अगवाड़ी में स्टेशन रोड, हीरिया मोहल्ला, रेती मोहल्ला ऐं ॿियनि इलाइक़नि में कार्रवायूं करे 50 खां वधीक बिजली चोरी कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। जोही बरसा काचे जे ॻोठ मांझी लव बॉयज़ प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबब मासूम ॿारनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। जान मोहम्मद कादी जी रिपोर्ट मूजिब ॻोठाणनि ॿुधायो त स्कूल में फर्नीचर समेत ॿिया बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे, जे सबब ॿार पट ते वेही तालीम फेराइण ते मजबूर थी विया आहिनि। हंगामी बुनियादुनि ते सहूलियतूं फराहम करे ॿारनि जी तालीम बचाई वञे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं सुपर 30 ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।